सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते नेशनल पार्टी सिंध पारां सागड़ में 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी कई, जॾहिं त सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असीं 27वीं आइनी तरमीम खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। हुकूमत 27वीं आइनी तरमीम वारो बिल वापसि वठे। 27वीं तरमीम के खिलाफ आहे। 27वीं तरमीम जे तहत असीं सम्झूं था त हिन मुल्क खे फ़ौजी आमरियत तरफ़ धिकण जी जेका असांजो रिताबंदी आहे, ऐं असीं इहो बि सम्झूं था त जॾहिं बि हिन मुल्क में फ़ौजी आमरियतूं आयूं आहिनि, सदारती निज़ाम आयो आहे, त सभ खां वॾो वधीक पहिरियों वार जेको थींदो आहे सो क़ौमी वहदतुनि ते थींदो आहे, मज़लूम क़ौमुनि ते थींदो आहे, सिंध ते थींदो, बलूचिस्तान ते थींदो, पश्तूनख्वा ते थींदो, ऐं उहो ई साॻियो जेका था थिए। असांजा सिंध जा जेका वॾे तइदाद में वसीला आहिनि, जंहिंमें कोयलो आहे, तेल आहे, गैस आहे, इहे आहिनि। बलूचिस्तान में सोन आहे, ट्रामो आहे, गैस आहे। हाणे इन्हनि उन सां गॾोगॾु असां वटि समुंड आहे, असांजो दरिया आहे। असांजे दरिया ते, असांजे समुंड ते असांजे कब्ज़े जी साज़िश आहे। उन ख़िलाफ़ जदोजहद आहे, उहे इहा जदोजहद जारी रहंदी। जेकॾहिं हिननि ही पोइ ते न हटिया त पोइ जीअं बबरो वारी तहरीक इन खां वधीक सदारो धरणो जे पास कमेटी जे प्लेटफॉर्म तां सॼे सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि में आहे। असां सागड़ ज़िले में जसकम सईद बशीर ख़ान जे प्लेटफॉर्म तां ऐं दोस्तनि सां गॾिजी इहो छोजो हिन वफ़ाक़ ईअं सम्झो त सिर्फ़ु मुल्क हिकु पंजाब जे नाले सां आहे। पंजाब कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध जे माण्हुनि खे, बलोचिस्तान जे माण्हुनि खे तंग करण लाइ कॾहिं दरिया ते कब्ज़ो, कॾहिं ज़मीननि ते कब्ज़ो, कॾहिं कारपोर्ट, कॾहिं फिलाण, त माना हीअ सभु सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ ऐं सिंध जे वहदत जेका कुदरती तौरु जुड़ियल आहे उनखे विरहाइण, उनजे आमदनी ते कब्ज़े करण लाइ 27वीं तरमीम आंदी थी पई वञे। इहे सिंध जो 7 करोड़ अवाम कंहिं बि सूरत में इहो क़बूल करण लाइ तयारु न आहे। असां सिंध जे हुकुमराननि ख़ासि करे पीपुल्स पार्टी खे चऊं था त 95% सिंधी माण्हुनि खां वोट वठंदड़ आहीं, त घटि में घटि तो इहो सोच त सुबुह जो इहा मुनाफ़िक़त, इहो तुंहिंजो तरीक़ेकार तोखे किथे ॾुखियाई न करे। त तंहिं करे चऊं था त सदर साहब ऐं चीफ जज साहब एक्शन वटि ऐं हुकुमराननि खे पाबंद कर, त मज़लूम क़ौमुनि सां वेसाघातियूं बंदि कर। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां तमामु सिंध सां प्यार करण वारियूं तंज़ीमूं गॾु आहिनि। अॼु इहो ऐलान थियो त 27वीं तरमीम जे ख़िलाफ़ एहतजाज कयो। अॼु हिन जी कड़ी आहे ही जेको आहे नेशनल पार्टी ताज मोहम्मद मरी साहब जे क़यादत में असीं सभई गॾु आहियूं। SUP GS जेकी बि तरजीह एक्शन कमेटी में असीं सभु गॾु आहियूं। असांजो मौक़िफ़ इहो आहे त भाउ तव्हां सिलेक्टेड आहियो, 47 फार्म ते तव्हां सिलेक्ट थियल आहियो, तव्हां आइन तरमीम कीअं था करे सघो? इन करे असीं हिन जी मज़म्मत था कयूं। सॼे सिंध में सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते 27वीं आइनी तरमीम जेके राति जो फेड में करे ऐं ख़ासि करे सिंध खे वॾो नुक़सानु वञिणो हुजे। जेको आइनी अदालत ठाही वञे, सुप्रीम कोर्ट जो इख़्तियार ख़तमु, हाई कोर्ट जो इख़्तियार ख़तमु, हाणे आइनी अदालत कहिड़ो इंसाफ़ मिलंदो जेको सुप्रीम कोर्ट में इंसाफ़ न मिलंदो, ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करण जी हिकिड़ी साज़िश ते हिन खे असीं रद्द कयूं। जेकी 27वीं आइनी तरमीम जेको कई वई आहे, इन जे बारे में असां सम्झूं था त सिंध जे तेल, गैस, कोयले, मैदनी वसीलनि समेत दरिया समुंदर ते पंजाब जो कब्ज़ो आहे। हाणे जेके आहे सिंधी माण्हुनि जो जेको आहे जीअण जेको आहे सिंध जो, उहो आहे सिंध जे माना 21 ऐं 32 में। हाणे जेको इन 27वीं तरमीम जे बहाने सिंध जो वजूद खसेड़णु चाहिनि था, सिंध खे टुकड़ा करणु चाहिनि था, ऐं असां जेके आहियूं सिंध जा क़ौमी कारकुन सिंध जे बचाइण लाइ जदोजहद कंदासीं। ऐं असां अहिड़ी जदोजहद कंदासीं जीअं इन्हनि केनालनि वारो नोटिफिकेशन वठी केनाल वासी वठण ते इन्हनि खे मजबूर कयोसीं। ईअं ई एहतजाज करी, पूरमन जदोजहद करी इन्हनि खे 27वीं आइनी तरमीम वापसी वठण ते मजबूर